टर्मिनल ते इहा कार्रवाई कई वई आहे ANF तरफ़ां ऐं बरतानिया लाइ आगाह कयो मूंखे त बुक कयल सैनिटरी जे सामान में ऐं पाइप्स जे कंटेनर्स मां 360 किलोग्राम हीरोइन हथ कई वई आहे। ॻुझे इतला ते ANF अमले कंटेनर जी तलाशी वरिती ऐं इन दौरान 1200 शकी पाइप्स मां हीरोइन हथ कई वई। ANF कराची पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई कई आहे ऐं बरतानिया लाइ बुक कयल सैनिटरी जे सामान ऐं पाइप्स जे कंटेनर्स मां तलाशी दौरान 360 किलोग्राम हीरोइन हथ कई वई आहे। ANF कराची पोर्ट टर्मिनल ते कार्रवाई कई। इन दौरान बरतानिया जे लाइ बुक कयल सैनिटरी जे सामान ऐं पाइप्स जे कंटेनर्स मां 360 किलोग्राम हीरोइन हथ कई वई। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते ANF अमले सां इन कार्रवाई दौरान कंटेनर्स जी तलाशी वरिती वई त 1200 शकी पाइप्स मां हीरोइन हथ आई आहे। हीरोइन जो मक़दार 360 किलोग्राम ॿुधायो पियो वञे। ANF तरफ़ां कराची पोर्ट टर्मिनल ते इहा कार्रवाई कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। हबीब, वधीक आगाह कजो। एंटी नार्कोटिक्स फोर्स इंटेलिजेंस तरफ़ां जेको ANF पोर्ट कंट्रोल यूनिट आहे उनजी मदद सां कराची बंदरगाह जे साउथ एशियन पाकिस्तान टर्मिनल ते गॾियल कार्रवाई कई वई आहे ऐं इन कार्रवाई दौरान बरतानिया जे लाइ बुक कयल सैनिटरी जो जेको सामान आहे उन सामान मां ऐं पाइप जेकी पाइप्स आहिनि उन्हनि पाइपनि मां 360 किलोग्राम हीरोइन जेको आहे उहो हथ कयो वियो आहे। तर्जुमान तरफ़ां इहो ॿुधायो वियो त हीअ कार्रवाई जेका आहे उहा ॻुझे इतला ते कई वई। कंटेनर में जेको मौजूदु आहे सैनिटरी जो सामान उनजो गहराई सां मुआइनो कयो वियो। तलाशी दौरान 1200 सैनिटरी पाइप जेकी आहिनि उन्हनि खे मशकूक ॼाणायो वियो ऐं तलाशी दौरान उन्हनि मां 300 ग्राम हीरोइन जेका आहे उहा हथ कई वई। पाइपनि मां मजमूई तौर ते 360 किलो जेको आहे हीरोइन हथ कई वई आहे। ॼाणायल कंटेनर जेके आहिनि उहे कराची मलीर जी हिकु कंपनी ज़रिए आयरलैंड बरतानिया जेको आहे बरतानिया मोकिलिया पिया हुया पर इहा जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। जी हबीब जमाली, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।